MQM वफ़द मुतालबनि जी मंज़ूरी लाइ वॾे वज़ीर वटि पहुची वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां MQM वफ़द मुलाक़ात कई आहे। MQM जे 8 रुकनी वफ़द सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात कई। मुतहदा वफ़द में कंवर नवीद जमील, सैयद अमीन उल हक, फैसल सब्ज़वारी, मोहम्मद हुसैन, ख्वाजा इज़हार, जावेद हनीफ, हामिद नज़र शामिल हुआ। मुलाक़ात में सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु नासिर हुसैन शाह, सईद गनी, इम्तियाज़ शेख, शर्जील मेमण, जाम खान शोरो ऐं मुर्तज़ा वहाब बि मौजूद हुआ। मुराद अली शाह सां मुलाक़ात में MQM वफ़द सिंध काबीना में शामिल थियण सां गॾोगॾु कराची ऐं हैदराबाद जे एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररी बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में MQM पारां कराची जे एडमिनिस्ट्रेटर लाइ अब्दुल वासे जो नालो तजवीज़ कयो वियो। मुलाक़ात जे हवाले सां कंवर नवीद जमील चयो त MQM सिंध हुकूमत खे पंहिंजा मुतालबा पेश करे छॾिया आहिनि। हुन चयो त वॾे वज़ीर सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में मकानी इदारनि वारे बिल समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। संदसि चवणु हो त सभ खां पहिरियां मकानी इदारनि जो बिल हूंदो, उन खां पोइ ॿिया मामला हूंदा। मुआहिदो थियल आहे। इन हवाले सां अॻु बरहाई लाइ मुलाक़ात थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।